दोस्तों अस्सलाम वालेकुम जी। तो पाण ॾिसी सघूं था ही साम्हूं नंढड़ी हिकिड़ी अचे पई, वीचारी खीर खणी अचे पई माना विकिणण लाइ। पाण ज़ूम करियूं था पर वीचारी डिॼंदी अचे पई सवेरे सवेरे, त माना किथे जेको त मूंखे को कुता वग़ैरह न अची वञनि। ऐं हिन जी नंढड़ी हथ में लठ बि आहे, पाण ॾिसी सघूं था ही लठ खणी अचे पई ऐं तमामु गुरबत आहे। ऐं नंढड़ी वीचारी ॾिसी सघूं था पाण, ही साम्हूं अचे पई खीर खणी बोतल ते। अदी तो कुत्ता कोन खाईंदा तूं अकेली बि अची? हैं केॾा में मड़ो? ॿियो तुंहिंजा भाउ कोन्हे? केतिरा भाउ आहिनि नंढड़ा? तोखां नंढा आहिनि? हा हा। न पर तूं सुबुह जो सवेरे अची पई, तूं कंहिं माण्हू सां ईंदी हुई न गॾु। ही सवेरे जो टाइम आहे, त कुता खाई सघनि था इन लठ सां, त कुझु कोन थींदो धुके सां। हाणे उन सां गॾु ईंदी वञ, इहो धुको कुझु कोन्हे, ठीकु आहे न।